नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त अगवा थियल मुगवी अब्दुल मजीद सिरकी जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब ठुल अॻियां अचे मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया ठुल मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, ठुलवासी अब्दुल मजीद सरकी सॼी अॻ में लखी गुलाम शाह मां अगवा थी वियो। उन सियासी समाज जी तरफ़ां एहतजाज आहे, जिसके तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे। ठुल प्रेस क्लब साम्हूं अचे थो, उन ॻाल्हि ॿोलो कयो, उन जो छा चवणु आहे? अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे, 6 ॾींहं थी विया आहिनि त अब्दुल मजीद सरकी हिकु मोज़िज़ शहरी आहे, उन जे घर में कारहाम मतल आहे ऐं पुलिस उन जे वारसनि खे सिर्फ़ु ॾटा ॾेई रही आहे। ऐं तंहिं करे असीं जेको आहे इन जी भरपूर मज़मत करियूं था त अहिड़े अमल जी जो हिन रमज़ान शरीफ़ जहिड़े बाबरकत महीने में, मुबारक महीने में अगवा ऐं माण्हू पुलिस जेको आहे माना जेको आहे उहा माना फेल वई आहे, जो हू पंहिंजो जेको आहे अमुन अमान क़ाइमु न करे सघी आहे। अहिड़े महीने जे अंदरि रोड तां लखी गुलाम शाह थाणे जे आॾो उतां जेको आहे उनखे जेको आहे सो अगवा कयो वञे थो त पुलिस भला केॾांहुं वई आहे। वरी अब्दू चौक आहे, वरी रुस्तम थाणो आहे, उहो उन ई रस्ते सां अचनि था। हाणे उन में लॻे थो असांखे त हीअ हिकु वॾी साज़िश तहत कंहिं पंहिंजो जेको आहे हिन माण्हूअ खे हिकु मोज़िज़ शहरी ठुले जेके खणायो वियो आहे। ऐं असीं MPA साहब डॉक्टर सोराब ख़ान सरकी खे बि असीं जेको आहे इहो शिकारपुर जी हद मां लखी गुलाम शाह थाणो जी हद मां ठुलवासी मुगवी अब्दुल मजीद सरकी खे 6 ॾींहं गुज़रण जे बावजूदि ज़िले शिकारपुर जी नाल पुलिस इंतज़ामिया अञा ताईं हुनखे बाज़ाब न कराए सघी आहे। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त जंहिं हुनखे अगवा कयो आहे ऐं अगवा अब्दुल मजीद सरकी खे टारगेट क्लियर करे कयो आहे, उतां जी पुलिस इंतज़ामिया धाड़ियलनि सां बिठ बणियल आहे, जंहिं अॼु ॾींहं ताईं हुनखे बाज़ाब कराइण में का बि संजीदा कोशिशि न आहिनि वरितियूं। पर असीं नाल पुलिस इंतज़ामिया खे ॿुधाइण था चाहियूं उतां जे चूंडियल नुमाइंदनि त जेसि ताईं मुगवी अब्दुल मजीद ठुलवासी बाज़ाब न थींदो, असां जिस्कम तरफ़ां ही एहतजाज कंदा रहंदासीं ऐं पूरी सिंध में एहतजाज जो दारो वधायो वेंदो। असां IG सिंध, DIG लाड़काणो, RPO सखर, SSP शिकारपुर खां ऐं पंहिंजे ज़िले जेका बि असां वास्तो रखंदड़ सूबाई सलाहकार मीर एजाज़ ख़ान जखराणी खां चूंडियल नुमाइंदे MPA MNA खां मुतालबो था कयूं त अवां जो वॉन्टर आहे अब्दुल मजीद सरकी, उनजी बाज़ाबी लाइ फ़ौरन नोटिस वरितो वञे ऐं उनखे अगवा खां बाज़ाब कराए उनजे वारसनि मां बेचैनी खे ख़तमु कयो वञे, न त ही असांजो एहतजाज जारी रहंदो जेसि ताईं उन्हनि जे वारसनि सां ऐं मुगवी अब्दुल मजीद बाज़ाब न थींदो। जिस्कम बशीर कुरैशी तरफ़ां ही एहतजाज असांजो जारी रहंदो। ईअं त 6 ॾींहं गुज़रण बावजूदि 6 ॾींहं थी विया आहिनि सौट सां अब्दुल मजीद अगवा थी वियो आहे। ऐं SP जो असांखे रोज़ु जेको चए थो सुभाणे असां IG सिंध खां AIG सखर खां DIG लाड़काणे खां मुतालबो कयूं था त असांखे जल्दी जेको सौट बाज़ाब कराए ॾिने ऐं असांजे घरनि में जेको बेचैनी ख़तमु कई वञे। वॾा अमलदार चूंडियल नुमाइंदा आहियो, वफ़ाक़ी ऐं सिंध गवर्नमेंट जा नुमाइंदा आहियो, तव्हां SP IG खे बि IG सां बि ॻाल्हाए सघो था। एतिरे क़दुरु उन्हनि खे तव्हां जेको आहे हिकु जेको आहे वार्निंग बि ॾेई सघो था त जेकॾहिं 3 ॾींहंनि जे अंदरि तव्हां जेको आहे असांजे मजीद साहब खे आज़ादु न करायो त असीं वारसनि सां गॾु ठुल जे सियासी समाजी नुमाइंदनि सां गॾिजी करे रोड बि बंदि करे सघूं था। हिन वक़्तु ताईं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो कंहिं चूंडियल नुमाइंदे जहिड़ो असर वारो बयान बि साम्हूं न आयो आहे। असीं पोइ बि ठुल जे सॼी सिंध जे साफ़ दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजो हीउ आवाज़ु उन्हनि अंधनि ॿोड़नि गूंगनि जे कननि ताईं ऐं अखियुनि ताईं पहुचायो आहे। असीं आख़िर में इहो ई मुतालबो कंदासीं त ठुल मां जेके बि अगवा थियल आहिनि मुगवी उन्हनि सभिनी खे जल्द अज़ जल्द बाज़ाब करायो वञे, जेकॾहिं न त असीं रोड ब्लॉक करण एहतजाज जो हक़ रखूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।